लम्स यूनिवर्सिटी जामशोरो जी शागिर्दियाणीअ खे हिरासा कंदड़ उस्तादनि जी गिरफ़्तारी लाइ शागिर्दनि रैली कढी कैंपस में गश्त कंदे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते शागिर्दनि सज्जाद लगारी, सलामत सावंद, ज़ाहिद शर ऐं ॿियनि चयो त शागिर्दियाणी सायरा खे हिरासमेंट कंदड़ उस्तादनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। शागिर्दनि चयो त एहतिजाज करण ते सुबुह खां असांखे धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। फार्मेसी जी शागिर्दियाणी सां हरासमेंट थी आहे। हरासमेंट जो मतिलबु इहो आहे त उन्हनि खे डपु ॾियारियो आहे, असां तोखे सप्लियूं हयूं आहिनि, ट्रम्प बैक करे सघूं था, अटेंडेंस तुंहिंजी शार्ट कई आहे, अञा जाम कुझु नतीजा भोगींदे। शागिर्दनि खे डिॼारियो थो वञे, तव्हांजो मुस्तक़बिल असांजे हथ में आहे, असीं ख़राबु करे सघूं था। ऐं इहे ख़ौफ़ ॾेई करे उन्हनि खे सप्लियुनि जा ख़ौफ़ ॾेई करे उन्हनि खे चवंदा तव्हांखे चुप करे रहणो आहे। उहो असांजे जेके शागिर्द नियाणियूं आहिनि उन्हनि सां इहो ॾींहं ब ॾींहुं ज़ुल्म वधंदो पियो वञे। हुननि चयो त सिंध जे तालीमी इदारनि में मौजूदु बगड़नुमा उस्तादनि ख़िलाफ़ सख़्त तरीन कार्रवायूं थियण घुर्जनि ऐं वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे शागिर्दियाणी खे इंसाफ़ ॾिनो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। शागिर्दनि खे हिरासा करनि था ऐं जेके उस्तादनि जी हिकु मोज़िज़ यानी उन ते तबिके ते वेही करे इन ख़राबु करणु चाहिनि था, इन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे, इन जा शाफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे। ऐं इन खां अलावा असांखे अॼु बि शागिर्दनि खे, फार्मेसी जे शागिर्दनि खे या असांजे कुझु दोस्तनि खे थ्रेट कयो हुयो त तव्हां जेकॾहिं ॿाहिरि निकितो त सप्लियूं ऐं या तव्हांखे ट्रम्प बैक कयो वेंदो, तव्हां इन मसइले ते न ॻाल्हायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk